अंदर जो देख मार्केट मिठाई ये तो सेब ये सूफ़ रखियल आहिनि साईं रंग बिरंगी हर मुख्तलिफ़ किस्म जा सूफ़ आहिनि टोटल। ये अदा केला हिते जेको आहे त किले जे हिसाब सां मिलंदा आहिनि। ये 6 रियाल किलो। हिते केला भी किलो जे हिसाब सां। साईं ही गजरूं ॻाढ़ी ॻाढ़ी गजरूं ये ॾिसो था 3 रियाल किलो। हे वरी कूसो चवंदा आहिनि हिते पाण खां मूंखे हाणे विसरी वियो सिंधी में हिन जो छा आहे नालो। हे 4 रियाल किलो। हे मिर्च ॾिसो ये भी 4 रियाल किलो। अदा हे वांगण नंढा हे भी ॾिसो हे भी वांगण अथव साईं अच्छे कलर में वांगण। असां त सदाई वांगण ॾिठा रे कारे कलर वारा हे भी वांगण अथव ऐं इहे आहिनि 7 रियाल 6 रियाल किलो। ये फरियूं करेला नंढा वॾा मिर्च हे मिर्चनि जे साइज़ हे ॾिसो कलर ॾिसो हिकिड़ा फिका ॻाढ़ा ये नारंगी कलर ये मिर्च आहिनि सभी परियों सावा ये सावा मिर्च। साईं ये पुदीनो ये गोभी बंद गोभी ॾिसो केॾा वॾा गुल रखियल आहिनि। ये पुदीनो अथव गोगड़ू ॾिसो गोगड़ू नंढा गोगड़ू ये गोगड़ू आहिनि। ये मूरियूं पालक धाणा बसर ये टेंग वारनि जी स्टाल आहे। अदा हे टमाटा अथव हे भी 4 रियाल किलो ये लिखियल है ना ये VIP टमाटा। हे ॾिसो था असां त वॾा टमाटा ॾिठासीं हे नंढा टमाटा भी आहिनि रंग बिरंगी। साईं ही ॾिसो टमाटा वरी अलाए कहिड़े मुल्क जा आहिनि। ये ॾिसो था दॿनि में पैक थियल आहिनि। ये सब टमाटा आहिनि। सब शयूं जेके हिन में पैक थियल आहिनि। हे ॾिसो था साईं बर्गर ये भी पैक थियल आहिनि 20 रियाल जो पैकेट आहे हिकिड़ो 17 रियाल जो आहे ये बर्गर। मुख़्तलिफ़ आइटम वञी गरम करे माण्हू पोइ खाईंदा आहिनि हिन में ओवन में। हेॾां हे कुकड़ूं मुख़्तलिफ़ कंपनी जी रखियल आहिनि। ये सब चिकन आहिनि टोटल मुख़्तलिफ़ कंपनी जी। रश कोन्हे अॼु सॼो माल हाल ख़ाली आहे सॼो मॉल।
हे तेल कुकिंग ऑयल। ये जेका है त 11 रियाल में घणो आहे। 11 रियाल में हिते लिखियलु हूंदो आहे 1 लीटर, 1 लीटर। ये मुख्तलिफ जूस रखियल आहिनि। हर कंपनी जा जूस रखियल आहिनि। इहे केॾा वॾा फ्रिज रखियल आहिनि। सभु हिननि खे तला जो चवंदा आहिनि, फ्रिज आहिनि सभु। ये परफ्यूम वग़ैरह स्प्रे लक्स वारनि जा। हे साईं आना, ये अथव अंडा। हर कंपनी जा मुख़्तलिफ़ कंपनी जा आना रखियल आहिनि। ऐं हो बर्फ़ वारी कुकड़ हुई, ये फ्रिज वारी। अदा हे बि जेका आहे त चिकन नेगेट्स चवंदा आहिनि हिननि खे। हे फ्राई थियल आहिनि, यानी कि बसि गरम करणा आहिनि। टोटल जेको आहे मार्केट में रश कोन्हे। अॼु मार्केट ख़ाली आहे सॼी। चंद माण्हू घुमनि था। तमामु ॾिसंदड़ दोस्तनि सां गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, प्लस बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कजो त जीअं मुस्तक़बिल में तव्हांजो असांजो साथ बरक़रार रहे। दोस्तों मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसी ताईं अल्लाह हाफ़िज़।